रानीपुर पुलिस ऐं डिस्ट्रिक्ट खैरपुर पुलिस खे हिकिड़ी ॿी कामयाबी हासिल थी आहे। हिकु ब्लाइंड मर्डर हिकिड़ो नंढे ॿार जो हुयो, जंहिंखे तारीख़ 5/1 ते मारे ऐं पाणीअ जे तलाउ में भरिसां फिटी कयो हुयो, जंहिंखे उतां रानीपुर पुलिस जेको आहे रिकवर कयो ऐं तारीख़ 7/1 ते हुनजे वालिद साहब जी फरियाद ते अहिड़ी FIR गुनाह नंबर 4/2026 ते इहा FIR जेको आहे सो रजिस्टर कई हुई ऐं उन में 2 जवाबदार गिरफ़्तार कया विया। मारण जो कारण इहो हुयो त भंग जो मवाली हो, हुन जेका ॿार जी का शइ हुन में किरी पई, जंहिंखे गुस्से में अची हुनखे ॾंडो हयो, किरी पियो, न मरे हा, पर हिन पाण खे बचाइण ख़ातिर हुनजी वात ते हथु रखियो त हुन वीचारे दम घुटिजी वियो। हुनखे खणी वञी कपिड़े में वेढ़े तलाउ में फिटी करे आया। हिकिड़ो ब्लाइंड केस हुयो जंहिं ते असांजे मुहाफ़िज़ साहब ऐं असांजी पुलिस टीम जेका आहे वेल एफर्ट्स वरितियूं आहिनि, तमामु घणी महिनत कई हिन केस ते ऐं आख़िरकार नतीजो इहो निकितो जो पुलिस हुन में कामयाबु वई ऐं 2 जवाबदार गिरफ़्तार करे वरिता आहिनि, जिन मां पंहिंजो हिकु जो नालो अफ़ज़ाल अहमद फारूकी आहे ऐं ॿियो जेको आहे पंहिंजो चांडियो नज़र मोहम्मद चांडियो। इन्हनि ॿिन्ही खे गिरफ़्तार करे हिननि एतिराफ़ जुर्म कयो आहे ऐं हिननि मञियो आहे त वाक़ई असां खां इहा ग़लती सरज़द थी वई, असां हिनखे मारे विधोसीं। ऐं हिकिड़ो ब्लाइंड केस हुयो जंहिं ते पुलिस जी ॾुखिया केस हूंदा आहिनि इन टाइप जा, जिन खे रिकवर करणु हिकिड़ो चैलेंज हूंदो आहे, जेको रानीपुर पुलिस चैलेंज क़बूल कयो आहे ऐं असांजे खैरपुर पुलिस जी ऐं SSP साहब जे पर्सनल इंट्रस्ट वठण ते हीउ केस डिटेक्ट थियो आहे ऐं असां कामयाबी हासिल कई आहे। हिकिड़ो बहितरीनु वर्क आहे पुलिस जो, प्रोफेशनल पुलिस जो इहो ई कमु हूंदो आहे जेको असां कयूं था पिया। हिन वक़्तु खैरपुर पुलिस जो मोराल तमामु घणो हाई आहे जनाब समीला सुमरे साहब जे करे, हुनजी पॉलिसीज़ जे करे ऐं हुनजी हिमत अफ़ज़ाई जे करे असां इन्हनि केसनि में कामयाबी माणे रहिया आहियूं। इंशाल्लाह आईंदा बि ईअं ई रहंदो, ईअं ई कोशिशूं कंदासीं, ईअं ई महिनतूं कंदासीं, ईअं ई ज़ालिमनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाईंदासीं, ईअं ई इन्हनि खे गिरफ़्तार कंदासीं जेके इन क़िस्म जी जेका आहे का बि गैर क़ानूनी हरकत कंदो उहो कानून जे पंजे खां बची न सघंदो। FIR जो है वो अननोन दर्ज हुई थी, वो भी नामालूम हुई थी, ये बाद में डिस्क्लोज हुए हैं, उसमें भी 2 ही बंदे हैं, ज़्यादा नहीं। पर तैश कावड़ ऐं गुस्सो ख़ासि तौर ते मवालिन जो खासो हूंदो आहे, हुनखे पंहिंजो इहो वॾो नुक़सानु नज़र आयो जंहिं ते हुन रिएक्ट कयो। हुनजो बि एतिरो न हुजे इंटेंशन, थी सघे थो न बि हुजे, पर पोइ बि बहरहाल इहो हैपन थी चुको आहे। इहो छोकिरो मुतमइन आहियूं ऐं असां बिल्कुलु डीपली हिन में तफ़्तीश कई आहे ऐं हिन में को बि डाउट कोन्हे त इहे ई माण्हू आहे। इहे जो कातिल आहे उहो फरियादी जे पाड़े जो उताक में ही वेठो जॾहिं भंग घोटे पियो, नंढड़ा ॿार उते खेॾंदा आहिनि, पाड़े जा ई आहिनि। अच्छा, उन खां पोइ ही का शइ हुनजे भंग में किरी पई त हुन डंडे कावड़ में जेको आहे जेको डंडो घोटण वारो हूंदो आहे उहो ई खणी आईंसि मथे में, पर इहो बची पिए सघियो जेकॾहिं इन खे यकदमि खणी हॉस्पिटल वञिजे हा। पर हुन पंहिंजे भउ खां त हाणे अलाए छा थींदो त हुन यकदमि खणी वरी हुनखे हिदाऊं जे करे पियो तुंहिंजे वात ते हथु ॾिनो। मूंखे लॻे थो त इहो माना मुंहिंजे वात ते हथु न ॾिजे हा, यकदमि हॉस्पिटल पहुची हा त बची वञे हा। जॾहिं ही मरी वियो त पोइ हिननि छा कयो त हिन जो ॿियो जेको दोस्त आहे चांडियो, ही जेको उहो बि पोयों बीठो आहे, उन सां गॾिजी मोटरसाइकिल चांडे जी हुई। पोइ हिन पोयों हिनखे रुमाल वेड़े हिनखे ॿुधायो अथईं त ही मसइलो थी पियो आहे, हाणे हिनखे लिकाइणो आहे। पोइ तक़रीबन 1.5 किलोमीटर परे आहे हिन जे घर खां उहो जेको तलाउ आहे मच्छियुनि जो, उहो 1.5 किलोमीटर परे आहे, पर उते उछलाए वरी हे लही पाण वरी धिको ॾेई विच सीर में छॾे आयो आहे उन ॿार खे। अच्छा, पहिरें ॾींहुं जॾहिं मां हिन जी जाइ वारदात ॾिठी, पहिरें ॾींहुं जॾहिं इहो मसइलो थियो, मां हॉस्पिटल बि पहुतुसि, उन खां बाद में मां जाइ वारदात ॾिठी। असांखे डाउट इहो त को मोटरसाइकिल वारो हिट करे सघे थो, हिट करण सां पाणी में हलियो वेंदो, छा जे रोड जे पासे में तलाउ आहे। पर जॾहिं मां जाइ वारदात ॾिठी त पोइ मां सम्झो त हे इतफ़ाक़न का शइ न आहे, को एक्सीडेंट बि न आहे,
हे माना एतिरो परे जेकॾहिं हिट थिए हा त पासे में किरी आहे हे खणी करे मां सम्झां थो 1 किलोमीटर परे घर खां 1.5 किलोमीटर परे रोड खां जेको अचे थो उन खां 1 किलोमीटर परे वञी पाणी में उछलाए वरी धिको ॾेई विच सीर में छॾे आया आहिनि त कंहिं हिकु माण्हू जो इन क़ातिल जो ई कमु आहे सिर्फ़ु इहो माना डेड बॉडी खे या पंहिंजे गुनाह खे लिकाइण जे करे उन उसके खां सर में चोट लगी हुई। हा सर में अच्छा मथे में जेको डंडे जो धक आहे नी उनखे मथे में लॻल आहे न मेडिकल रिपोर्ट में असां हिननि खे कोशिशि कई पोस्टमार्टम हिननि कान कराई अच्छा हाणे असां वरी एप्लीकेशन लिखी आहे तो लो जेको आहे मजिस्ट्रेट खे बाक़ी इहो क्लियर आहे त जेके लठ लॻल आहे उहो फोटो बि आहिनि मेडिकल में लिखी ॾींदो धक लॻल आहे करे उहो न थियल आहे इहा स्टोरी एज़ इट इज़ इहा ई आहे अच्छा इहो उन खां बाद में हिननि कन्फेस कयो आहे इहो ऐं असांखे इहो ख़दशो शुरू में बि न हो